पोइ जेका आहे कुझु टाइम खोजे थे चीफ सेक्रेटरी साहब तव्हां कुझु टाइम वरितो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी लीडरशिप 8 लीडरनि ते मुश्तमिल हुई। अॼु सॼो ॾींहुं सिंध गवर्नमेंट जे सीनियर ब्यूरोक्रेट सां पहिरीं असांजी सिटिंग थी ऐं हुन में तफ़सीली असांजे सभिनी मसइलनि ते 4 इशूज़ हुआ, 4 डिमांड ते, जंहिंमें सिंध जे मुलाज़िमनि जी सैलरीज़ वधायूं वञनि, DRA ॾिनो वञे, ग्रुप इंश्योरेंस ऐं बैनल फंड ऐं पेंशन रिफॉर्म्स जे नाले ते जेके बि नोटिफिकेशन सभु वापसि वरिता वञनि। इन ते तफ़सीली सीनियर ब्यूरोक्रेट सां मीटिंग थी। फाइनल मरहलो चीफ सेक्रेटरी सां रखियलु 2 बजे, पूरे 2 बजे मीटिंग शुरू थी ऐं उहा 1.5 कलाक मीटिंग हली ऐं चीफ सेक्रेटरी साहब प्रिंसिपल एग्रीड कया त तव्हां जूं ॻाल्हियूं सभु जेन्युइन आहिनि। पोइ पनो असां तव्हांजे साम्हूं आहे। हीअ एजेंडा आहे कैबिनेट जी 34 नंबर आइटम ते 4 ई आइटम रखियल आहिनि। DRA, पेंशन रिफॉर्म्स, ग्रुप इंश्योरेंस, बैनल फंड ऐं सैलरीज़ वधाइण। फ़ैसिलो हाणे कैबिनेट में बि उहो ख़तमु न कयो आहे, उहो गवर्नमेंट ते ट्रस्ट आहे असांजो, पर असां हुनखे मुलतवी कयो आहे 21 अक्टूबर ताईं। इंशाअल्लाह ताला मंडे ते कैबिनेट मां इहे मामला हल थींदा। असांजा मुलाज़िम सुभाणे खां पंहिंजे इदारनि ऑफिसुनि में हलिया। अच्छा, इहो ॿुधाइजो सॼी सिंध जा माण्हू एतिरनि ॾींहंनि खां शागिर्द सफ़र करे हुया। कैबिनेट जो पहिरीं नोटिफिकेशन जारी कयो, हुन में तव्हांजी एजेंडा बि शामिल न हुई, हींअर तव्हांजी ॻाल्हियुनि खां पोइ एजेंडा शामिल कई आहे। केतिरो तव्हां सम्झो था जेकॾहिं सिंध सरकार सिंसियर हुई त पोइ डे फर्स्ट खां तव्हां किथे वरी ॾिसो, लॉलीपॉप असां हुनजी चीफ सेक्रेटरी ने त शक नथा कयूं, पर जेकॾहिं लॉलीपॉप आहे त पोइ हिनजे करे असां हुन में मुंहिंजो था रखूं ऐं कैबिनेट जे साम्हूं। न त असां हिते गवर्नमेंट में हिते सभु हिते हूंदासीं, तव्हां मीडिया बि हिते हूंदो ऐं हूअं ई बि जेके मामला कैबिनेट में वञणा असां सम्झूं चीफ सेक्रेटरी जारी। कीअं सुबुह जो ॻाल्हि पे कई ॾिसो, जेकॾहिं अॼु फ्राइडे आहे, कैबिनेट सेटरडे इदारनि जे बाइकाट में न आहियूं अचनि, असां चाहियूं था त असांजा मसइला हल थियनि। तंहिं करे असां